खैरपुर में अपडेट शेयर कंदासीं। पोरियत माजिद शाह इंसाफ़ न थियण जी सूरत में पाण मथां पेट्रोल हारे मुबैना भाउ ॾेई ख़ुदकशी करण जी कोशिशि कई। खेसि माण्हुनि पहुची बचाए वरितो। पोरियत माजिद शाह मूजिबि खैरपुर म्यूनिसिपल जी करप्ट तरीन ऑफिसरनि चेयरमैननि खां वठी आसरा ॾेई दरपदर कयो आहे। अदा जो ऑफिसर एसएसपी मतलब भलो आयल आहे, उनखे तव्हां छा मुतालबो कंदो? साईं मुतालबो असां एसपी साहब खे असां बार बार चयो आहे, बार बार असां टेनाग्राम भी कराई आहे आईजी साहब ना, पर आईजी साहब ना में असांखे टेनाग्राम में असांखे को रिज़ल्ट नथो मिले। ऐं असां आला वस वारे इदारनि खे त असां बार बार असां नोटेट करायो। कल्ह बि असां वनफायर ते असर कयो, कल्ह असांखे टार्चर कयो वियो, हिरासा कयो वियो, मौतमार धमकियूं ॾिनियूं वयूं ऐं अलॻि अलॻि केसनि में असांखे फासाइण जो टार्चर कयो वियो। छाजे लाइ साईं, छाजे लाइ? घुरियो त मूं हक़ आहे, को चोर त न आहियूं, के ॾुआर त न आहियूं। चोर त इहे आहिनि, लुटेरा त इहे आहिनि ऑफिसर जिन सॼी उमिरि खैरपुर मां पिनियो भी आहे, लुटियो भी आहे। पर इहे भी ऑफिसर जेकॾहिं चवनि त ख़ामोश कराइनि के हिकिड़े आम माण्हू खे, त यार तूं एॾियूं तूं न कर असां सां नाजाइज़ियूं, असां सां रुगो चेयरमैन रुगो नाजाइज़ी मथां नाजाइज़ी, नाजाइज़ी मथां नाजाइज़ी, छाजूं नाजाइज़ियूं भाउ? अली असां ज़रदारी खे साईं चऊं था असां साईं, त बसि असांखे इन ऑफिसर जेके करप्ट ऑफिसर वेठा आहिनि म्यूनिसिपल जे अंदरि, इन्हनि जे मथां FIR करे इन्हनि खे हिरासत में आंदो वञे। त जेके चवनि था जज साहब बि असांखे गिरफ़्तार न कंदा, ऐं SP साहब बि असांजो यार आहे, IG साहब बि असांजो यार आहे, आला ऑफिसर बि असांजा यार। छाजा यार आहिनि भाउ? चोरनि जा साथारी केरु?